नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि मां बरसाती पाणी 10 महीना गुज़रण बावजूदु निकाल न थियो। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिबि सिविल सोसाइटी मीरपुर ख़ासि ऐं सिंधड़ी एक्शन कमेटी पारां मॉनसून बरसाति शुरू थियण खां अॻु कुदरती लंघनि तां कब्ज़ा हटाइण जो मुतालबो कयो वियो। इन मौक़े ते सिविल सोसाइटी जे मोहम्मद बख्श कपरी, मसूद वसाण, शहज़ादो, रफ़ीक लगारी, जयरामदास अबोज, अबल हसन शर, सिंधड़ी कमेटी जे जान मोहम्मद जुनेजो, असद शर, मुस्तफ़ा जमाल, जुम्मन शर मुतालबो कयो त 10 महीना गुज़रण बावजूदु 2020 जी ॿोॾ जो पाणी निकाल न थी सघियो आहे, न वरी बरसाती नाले जो कमु शुरू कयो वियो आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त प्रोनमल खां पिथोरो ताईं जेके बि सिंधड़ी तालुके में बरसाति जा फितरी लंघ आहिनि उन्हनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में असां अदालत सां रिजू कंदासीं। अदालती हुकमनि जी आड़ में जिथे अझा त उजड़िया था वञनि पर हज़ारे ख़ानदान बरसाति सबबि बेघर आहिनि, पर इंतज़ामिया फितरी लंघनि तां कब्ज़ा नाहिनि हटाया, जेके फौरी तौर हटाया। असांजो अॼु जो जेको विज़िट आहे सिविल सोसाइटी मीरपुर जो वफ़द, जंहिंमें समाजी सियासी अॻुवान शामिल आहिनि। असां अॼु न सिर्फ़ु सिंधड़ी खे विज़िट कयूं पिया, लेकिन पूरे ज़िले खे डिगड़ी, टंडो, जान मोहम्मद, झुॾे ताईं बि वेंदासीं। छो जो 2020 में जेको बरसातनि जो असां सां हशर रहियो, सिंधड़ी तमामु घणो उनमें सिंधड़ी खे नुक़सानु पहुतो, सॼे ज़िले खे बि, लेकिन सिंधड़ी उन में तमामु घणो भोॻियो आहे। ऐं वरी बि मॉनसून जी शुरूआति आहे ऐं कल्ह खां वठी जेको आहे सो मॉनसून बरसातूं वरी बि जेके आहिनि से शुरू थी चुकियूं आहिनि। त उन करे असां चाहियूं पिया त कुझु अहिड़ियूं जेके आहिनि से सिफ़ारिशूं, अहिड़ियूं तजवीज़ूं जेके फौरी अमल कराए सघजनि सरकार वटां, ज़िले हुकूमत खां, त उहे तव्हां दोस्तनि खां उन जी जेका आहे सा पॉइंट जेके आहिनि उहे नोट करे असां हिकिड़ो याददाश्तनामो ज़िलेई इंतिज़ामिया खे बि ऐं सिंध हुकूमत, चीफ सेक्रेटरी, PDMA, NDMA खे मोकिलींदासीं ताकी उन ते फौरी हल ऐं फौरी अमल थी सघे। ख़ासि सिविल सोसाइटी वक़्ताइतो क़दम खणी अॼु सिंधड़ी एक्शन कमेटी सां मिली अॼु जेका शइ तइ कई आहे उहा ॾाढी वक़्ताइती आहे। इम्कानी बरसाति जेका अचण वारी आहे ऐं ड्रेनेज में त जाम ख़र्च थींदा, उनखे त ॾिसंदासीं, पर जेके त फौरी तो हल कढी सघे थो उहो ई जेको टंडे मिठा खान खां पाणी अचे थो, इंटर थिए थो जो तालुके सिंधड़ी में अचे। अॼु इहो तइ कयो वियो आहे त तालुके सिंधड़ी में आयल पाणी कुदरती लंघ जेके आहिनि से अॼु सिंधड़ी एक्शन कमेटी वारा दोस्त वेंदा, हुनजी निशानदेही कंदा, हुन क़ाबिल अमल जेको हल तजवीज़ उहा ठाहे ॾींदा। पोइ 2 ॾींहं मंझासीं उनखे नक्शे जी सूरत में ठाहे रेवेन्यू डिपार्टमेंट खे ॾींदासीं, ज़िले इंतज़ामिया खे ॾींदासीं। साॻूनी जेका तजवीज़ असीं ॾींदासीं हिते जा जेके मुंतख़िब नुमाइंदा आहिनि। ऐं सिंधड़ी जी ख़ुशकिस्मती आहे त हिते जेके बि इलेक्टेड मेंबर आहिनि ऐं उहे 2 हुकूमतुनि में आहिनि, हिकिड़ो वफ़ाक़ में आहे त हिकिड़ो सूबाई हुकूमत में आहे। त मूंखे उमेदु आहे त हीउ जल्दी थी पवंदो। इहे क़ाबिल अमल तजवीज़ूं जेके आहिनि बग़ैर ख़र्च जे, थोरे ख़र्च ते जेके आहिनि, ॿिए कम ते पैसा लॻनि था, हिन में पैसा नथा लॻनि। हिन में इख़्तियार आहे जेको आहे इख़्तियार इस्तेमालु कंदा त इहे माण्हू हमदर्दी कंदा, इख़्तियार इस्तेमालु कंदा। मूंखे लॻे थो बग़ैर पैसनि में हीउ पाणी निकाल थी वेंदो, जो इम्कानी ॿोॾ खां माण्हू ॿुॾण खां बची वेंदा।